ही आहे सिंध प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। नाज़रीन, ही आहे सिंध प्रोग्राम में पाण कोशिशि कंदा आहियूं त ज़िले शिकारपुर जा जेके अवाम जा जेके मसइला आहिनि प्रोग्राम में शामिलु करे उन आला ऐवाननि ऐं सियासतदाननि खे उहो ॿुधायूं त इस शहर में छा पियो थिए। शिकारपुर ज़िले जे अंदरि जेके क़बाइली तकरार जहिड़ा त जेके थियनि पिया, माण्हू अॻुवा त थियनि पिया, हिन वक़्तु जेको ॾोहारियुनि ऐं शहर जे तरफ़ रुख करे हिते वापारियुनि खे जेको तंग कयो आहे, हिन में हिकु त अॻे शिकारपुर शहर हिकु तारीख़ रखंदड़ शहर हो। हिन वक़्तु जेको हुनजो अमुन जो पखी आहे उहो उॾरी वियो आहे ऐं चोरियूं जेके थींदियूं आहिनि त हसबे मामूल हिते राति जो अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि। पर हिते हिन वक़्तु पाण जेको मौजूदु आहियूं जंहिं मेडिकल स्टोर ते ही लखीदर थाणे जो हद आहे ऐं हिन हिकु हफ़्ते जे अंदरि ऐं अहिड़ियूं ॿ वॾे जेके वारदातुनि जे चोरी जूं जेके वारदातूं थियूं आहिनि ऐं उहो बिल्कुलु हिकिड़ो किलोमीटर सॾिबो आहे पर चंद क़दमनि जे साम्हूं जिते पुलिस थाणो हुजे ऐं जिते पुलिस जी नफ़री हुजे ऐं उते दुकानदार, उते वापारी ऐं उते महफ़ूज़ न हुजे। ऐं हिते अॼु ही लॻभॻि 2 बजे जो वाक़ियो आहे लखीदर थाणे जे हद में। हीउ जेको मेडिकल जो जेको शॉप आहे, पर मां तव्हांखे इहो ॿुधायां त हीउ रेलवे स्टेशन ऐं सखर शिकारपुर जेको रोड ऐं घंटाघर शिकारपुर जी दिलि आहे जिते सवनि हज़ारनि जे तादाद में ऐं माण्हू ख़रीदे फ़रोख़्त करण लाइ हिन रोड तां रवां दवा हूंदा आहिनि। पर हीउ शहर बि महफ़ूज़ न आहे, हीउ दुकानदार बि महफ़ूज़ न आहे। पाण अॼु हाणे हिन वक़्तु उन मेडिकल स्टोर ते मौजूदु आहियूं जेको चंद कलाक अॻ में पुलिस थाणे जे साम्हूं ऐं जेका हीअ ॿी वारदात थिए पई ऐं उनजो मालिक बि आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा मामिलो आहे, छा मामिलो थियो? वारदात थी आहे असां सां तक़रीबन 2:15 थिया हुआ त 2 ॼणा हथियार बंद असांजी दुकान में शामिल एंटर थिया। ठीकु आहे, त उनखां पोइ उन्हनि पिस्टल कढिया। हिकिड़ो ॼणो जेको आहे त मुंहिंजे काउंटर में चढ़ी आयो, जेका बि कैश पई हुई तक़रीबन 4 लख रुपया, उहा सॼी खईं। उनखां पोइ मुंहिंजो मोबाइल आहे उहो उतां ई 2 कस्टमर बीठा हुया, 2 कस्टमर खां हुन मोबाइल पैसा शइ फ्री आहे। उनखां पोइ हिकिड़ो छोकिरो हुयो, पोइ असां पाण में 4 ॼणा असां हुयासीं, 2 ॼणा हो आया त वारदात करे विया असां सां। उनखां पोइ वरी आसानी हलिया विया फरार थी करे, आया बि आसानी सां विया सफ़ा, मतिलबु उनखे को टेंशन माण्हू त मुंहिंजे कैमरा में अचे थो पियो त ॿाहिरां जीअं अचनि त आम जीअं माण्हू कस्टमर थी बाइक ते अचे, बाइक बीहारे लॉक करे अंदरि अचे ऐं हर शइ वारदात तक़रीबन 45 मिंटनि में सॼो सफ़ायो करे ऐं हलियो वञे, 45 सेकंडनि में। ऐं उनखां पोइ जेको आहे त हिकिड़े खे पातल हुयो मास्क, सर्जिकल मास्क जेके हूंदा आहिनि, ऐं उनखां पोइ हिकिड़े खे हुई बुटो हुई, रुमाल चइबो आहे, हिन खे पातल हुई, सफ़ा फुल पैक हुयो उहो। मतिलबु उन में काई चांस न आहिनि त सुञाणप थी सघे, पर हुया मतिलबु प्रोफेशनल जेके चइजे त फुल प्रोफेशनल हुया, ॼाणू हुया हिन शइ जा। अच्छा, हीअ जेको तव्हां वाक़ियो ॿुधायो पिया, छा इन मां अंदाज़ो लॻायो पिया त हिन वक़्तु जेका उन्हनि जा जेके शेप हुया या उन्हनि जो लहजो हुयो ॿोलीअ जो, तव्हां छा पिया सम्झो त की ॿाहिरां घुरायल आहिनि जीअं माण्हू हुया या लोकल सत्य ते? छो त लैंग्वेज में माण्हू सम्झी वेंदो आहे, कीअं महसूसु कयो तव्हां? लैंग्वेज मां माना प्रॉपर सिंधी पिया ॻाल्हाइनि, जीअं असां ॻाल्हायूं था पिया, असां हितां जी सिंधी जीअं उअं ई बसि हुई लैंग्वेज। इहा नथा चई सघूं त हितां जा हुया या किथां आसपास जा हुया, पर सिंधी हुनजी प्रॉपर असां जहिड़ी हुई जीअं असां था ॻाल्हायूं, मतिलबु कोई फ़र्क़ु न हुयो ख़ासि, लहजो सेम हुयो बसि। उन्हनि चयो असांखे चयो जेको अथव ॾियो, कुझु बि न ॻाल्हायूं त मां सम्झां थो ॾाढो वास्ते। आख़िर में जेको ॿियो हथियार बंदि हुयो हुन माना आख़िर में वञण वारो चयो त साईं ॿियो कुझु त न अथव नी, ईअं चई जीअं असां माना लैंग्वेज जेका असांजी आहे ईअं थियो। हुन चयो त ॿियो कुझु त तव्हां वटि कोन्हे? मां चयुमि न साईं ॿियो कुझु असां वटि न आहे। पोइ हलिया विया बसि, बाक़ी ॻाल्हायूं लफ़्ज़ त कुझु बि ख़ासि न। हाणे पुलिस जो कमु अॻिते ख़बर पवंदी, हिननि जे लाइ बि चैलेंज आहे त लास्ट वीक खां 2 हफ़्ता पहिरियां जेका वारदात थी 1 करोड़ रुपए तक वारदात, उहा अञा ताईं हुनजो कुझु न थी सघियो आहे। पहिरियां पुलिस ॿुधोसीं त चयूं त हा मिली विया आहिनि माण्हू, मिलंदा बसि जल्दी ऐं 2 ॾींहं मिलंदासीं, त उन ॻाल्हि ते माना 15 ॾींहं गुज़री आहे, हुनजो कोई राय न निकितो आहे। माना उते ई ॻाल्हि बीठी आहे, जेका हुई उहा ई ताईं बीठी आहे, हुनजो कुझु बि न थियो आहे वीचारे जो। हुनजो तक़रीबन 1 करोड़ रुपए जो मालियत जी नुक़सानु हुयो, त उनजो न थियो आहे। त ॾिसूं हाणे असांजो छा थो थिए, हाणे हिकिड़ी चैलेंज आहे त ॾिसूं कनि छा था पुलिस वारा। SP साहिबु छा थो करे, असां वटि आयो SP साहिबु पाण थी वियो आहे, ॾिसूं हाणे थिए छा थो। न फाज़िल शाह असां वटि ASP साहिबु आयो असां वटि, उहो आयो, हुनखे सॼी मां सॼी फुटेज बि ॾेखारी, सॼो हाल वाल ॾिनो आहे साईं। त असां गैर महफ़ूज़ आहियूं। शहर तव्हां पाण ॾिसो त शहर जी पोजीशन त हे शहर सॼो ॾींहुं ईअं जीअं समुंड में पाणी हूंदा उहो गाॾियूं हलंदियूं सॼो ॾींहुं, बाइकूं स्कूटर सॼो ॾींहुं हूंदा आहिनि, रश हूंदी आहे बाक़ाइदा। ज़िले शिकारपुर जे अंदरि जेका अमन अमाना जी सूरत हाल आहे तीअं बदतर थींदी वञी पई। अॼु तहरीक लबैक पारां हिते शिकारपुर में ऐं उन सां गॾु जेके मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमियूं आहिनि ऐं उहे सरापा एहतिजाज आहिनि ऐं उन्हनि सां गॾु जेके मुतासिर आहिनि ऐं जिन जा जेके घर जा भाती अॻुवा थिया आहिनि उहे बि हिन अॼु धरणे में शामिल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा मामला आहिनि ऐं तहरीक लबैक जा अॻुवान बि मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरियां कोशिशि कयूं था
त जेके हिते हिन एहतजाज में जेके शिकारपुर खानपुर तालुके खां मुतासिर उहा अमड़ जेका मौजूदु आहे, जिन जा 2 पुट नौजवान जेके अगवा थी विया आहिनि ऐं हिन वक़्तु धाड़ेलनि पारां उन्हनि खां फ़ी जेको आहे हिकु माण्हू जा 40 लख भुंग तलब कयो वियो आहे ऐं उनजी अमड़ जेका सरापा एहतजाज आहे ऐं त रोई रही आहे। चलो न ॻाल्हि ॿोल कयूं त अमा छा मामिलो आहे? अमा असांखे 40 लख चया अथव, असां ग़रीब नालो छा आहे अमा? अमा अब्दुल रऊफ़ हिकिड़े जो, हिकु जो अब्दुल गफ़ार। किथे वेठा आहियो? अमा रोस्तमा जी भिक में वेठा हुआ था। कॾहिं अगवा थी विया? अमा जो 2 ॾींहं। छा कंदा हुया? अमा आवाज़ो बंदि कयो, असांजा राखी ते विया, कीअं अगवा थी? पाणी खोलण विया अबा, रोंबड़ीअ जो अबा। ॿई तुंहिंजा पुट आहिनि? ॿई मुंहिंजा पुट थी अबा अहिड़ा। ॿई मामा नी मुंहिंजा पाणी जे वारे ते विया, हर को कंदा आहियूं साईं। असां सां ज़ुल्म थियो आहे। 8-9 बजे जो वियल आहिनि, 9 बजे कोन सुबुह सां असां भरिया त कोई बि न वियासीं। पेर खण त पेर विया आहिनि, पटे स्कूटर ते हलिया विया साईं। असां सां ज़ुल्म थियल आहे ॾाढो सां। असांजो जेको आला इख़्तियारनि खे ऐं मीडिया जे भाइरनि खे इहो अर्ज़ु आहे त हे जेको मज़लूम अमड़ियूं अदियूं असां सां गॾु आयूं आहिनि, इन्हनि जी दाह खे जेको आहे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में असांजी मदद कयो। हे मिसकीन ग़रीब पोरहत 2 अब्दुल गफ़ूर ऐं अब्दुल सत्तार ऐं असांजे पाड़ेसरी अब्दुल सत्तार जेको सेठार आहे उहो बुज़ुर्ग आहे। 3 हिक ई रुस्तम थाणे जे हद मां 3 माण्हू अगवा थी विया आहिनि, जंहिंजी अॼु ताईं काई बि ख़बर कोन्हे त उहे किथे आहिनि किथे न आहिनि। ऐं हिन मिसकीननि ग़रीबनि खां 40 लख घुरिया विया आहिनि। ऐं मां हिननि जी हालति ॾिठी, असां वञी करे हिननि जी हालति ॾिठी आहे त हिननि जे बचड़नि खे खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे। त अहिड़ा मज़लूम माण्हू किथां हे जेको आहे 40 लख आणनि, हिननि खे मोतमार उन्हनि खे धमकियूं मिलनि पियूं, जेकॾहिं न ॾींदव त असां तव्हांजे लाश मोकिलींदासीं। असांजी SSP शिकारपुर ऐं जेको आहे DSP SSP ऐं बस वारनि खे इहो अर्ज़ु आहे IG सिंध खे त हिननि जेके बदअमनी आहे असांजे सिंध में ऐं जेके रोज़ नवां केस पिया थियनि, उन हवाले सां एक्शन खयो वञे ऐं हिन ज़ुल्म खे जेको आहे हटाइण जे लाइ आख़िर केरु क़दम खणंदो। हे मुहाफ़िज़ आहिनि अवाम जा, अवाम जे लाइ हिननि खे जान ऐं माल जा मुहाफ़िज़ आहिनि। किथे आहे SSP साहब ॾे मां पाण ख़ुदि मैसेज कयो आहे, हिन महिल ताईं उनजो कोई बि रिप्लाई न मिलियो आहे। आख़िर असांजा हे मज़लूम माण्हू कंहिंजे दर ते वञनि, कंहिंखां इंसाफ़ घुरनि। तव्हां किथे आहियो? हिननि खे अची करे पुलिस वञनि था त पुलिस बि हिननि खे कोई रिस्पॉन्स नथी ॾे। जेकॾहिं SSP ऑफिस वञनि था त उते कोई मिलण जे लाइ हिननि ग़रीबनि सां तयारु न आहे, त हिन मज़लूम अवाम जो केरु आख़िर वार कंदो? शिकारपुर में बदअमनीअ जी बाहि भरी रही आहे, उन जे ख़िलाफ़ ग़रीब अवाम जी मदद जे लाइ निकिता हूं। जंहिं सिंध खे भिटाई घोट दुआ करे वियो आहे, उन सिंध धरतीअ जे लाइ असांजे सिंधियुनि जेको आहे सो वयल करे छॾियो आहे। ॾिसो तव्हां, असांजे सिंध में तइलीम आम हुजणु घुरिजे, पर इन क़बाइली झेड़नि स्कूल वीरान करे छॾिया, ज़मीनूं गाराइबाद थियणु लॻियूं। असांखे सिंध बाबुल इस्लाम आहे, सिंध इस्लाम जो क़िलो आहे, पर असां उनखे बर्बादु करे छॾियो आहे। सरदार भोतार पंहिंजी भोतारकी चमकाइण जे लाइ बंगलनि ते वेठा आहिनि, उहे चवनि था त पाण में विढ़ो, असां वटि ॻाल्हियूं खणी अचो। पुलिस इंतिज़ामी आहे, ताज़ो मसइलो थियो, भुगटिन जा माण्हू अगवा थी विया, अल्टीमेटम ॾिनऊं SPअ खे त 2 कलाकनि में माण्हू मोटाए, न त पोइ सम्झे पाण थो अलाए किथां उहे माण्हू उन्हनि जा वापसि आया। असां त इहो सम्झंदासीं त इहे कारी वर्दीअ वारा ई माण्हू अगवा था कनि। असांजी वरी बि तव्हांखे इहा असां को कंहिंजे ख़िलाफ़ बदशद कोन ॻाल्हाईंदासीं। असांजो तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु आहे त ख़ुदा जे वास्ते सिंध धरतीअ ते रहम कयो, किलाशनि जे बजाए कलम हथ में खणो, ॿिया भोतारनि जा बंगला आबाद करण जे बजाए स्कूल आबाद कयो, पंहिंजनि बचड़नि खे तइलीम ॾियारो। असां सिंधियुनि मां तइलीम ख़तमु थी वई आहे, किलाशनि कुले ते आहे। ॿियली तव्हां अवाम जेकी आहियो, धाड़ियल तबिको आहे,
बचन पंहिंजनि ते रहम कयो, ॿियनि जे बचन ते रहम न कंदो, तव्हांजे बचन ते ख़ुदा रहम न कंदो। असांजे नबी सरदार जो फरमान आहे, इत्तक़ दावतल मज़लूम, ज़ुल्म करण वारो मज़लूमनि जे बददुआ खां डिॼो। मुंहिंजे महबूब नबी फरमायो त मां मेराज ते पे वयुमि त मूंखां अॻु में हिकिड़ी शइ क्रॉस करे वई। मां पुछा कई त जिब्रील इहा छा हुई? जिब्रील अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, इहा मज़लूम जी बददुआ ही जेका तव्हां खां बि अॻु में रब वटि पहुची वई आहे। ज़िले जे सियासी समाजी ऐं मुतासिर माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंमें असांजी अॻूणी MN महरीन भुट्टो जो चवणु हो त शिकारपुर ज़िलो ऐं कशमोर ज़िलो अगवा बरायता उन में बिल्कुलु जेको उहो मुतासिर आहे। ऐं अॻूणी MN महरीन भुट्टो जो चवणु हो त शिकारपुर ज़िले ऐं कशमोर ज़िले जे जेके बॉर्डर आहिनि उहे पंजाब ऐं सिंध सां मिलनि पिया, त सिंध ऐं पंजाब पुलिस खे गॾिजी करे इन्हनि बॉर्डरनि ते कमु करिणो पवंदो। जेके मग़वी ऐं कचे में जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन करे पंजाब ऐं सिंध पुलिस खे हिक ॿिए सां ताउन करिणो पवंदो। अॻूणी MN जो वधीक चवणु हो त हिन वक़्तु बि असां जेको आहे त ऐवाननि जे अंदरि आवाज़ु उथारियोसीं, जंहिंमें कुझु वक़्तु अॻु सिंध जो वज़ीर आला मुराद अली शाह पिणु कशमोर शिकारपुर जो दौरो कयो हो। ऐं जेके मग़वी जेके हुया कचे जे अंदरि ऐं उहे जेके बाज़ियाब न थिया हुआ ऐं उनजे ख़िलाफ़ IG सिंध खे उन्हनि सख़्तीअ सां नोटिस ॾिनो हो त जेके मग़वी आहिनि ऐं उहे बाज़ियाब कराए वञनि। मां तव्हांखे वधीक ॿुधायां त अॻूणे MN डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहिब जन जो पिणु चवणु आहे त जेका ज़िले शिकारपुर जी जेका अमन अमान जेकी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। ऐं हिन वक़्तु कचे में जी तव्हां ॻाल्हि था कयो था, पर शहरनि जे अंदरि बि ॾोहारी राज आहे। शहर जा माण्हू बि जेके आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। ऐं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जन जो वधीक चवणु हो त असीं निगरान हुकूमत मां इहा उमेद कयूं था त बिलख़ुसूस ज़िले शिकारपुर जे अंदरि जेका अमन अमान जी जेका ख़राबु सूरत हाल आहे, बिगड़ियल सूरत हाल आहे, उन्हनि खे बहितर कंदा। ऐं तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान रशीद जामड़ो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।